झडियो में बिजली की बहाली लाइ एहतजाज कंदड़ मुज़ाहिरीन ते पुलिस कड़की पई। पुलिस की लठबाज़ी में केतराई मर्द ऐं औरतूं ज़ख़्मी थी पिया। मछलड़ माण्हुनि मेन रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। गुजराती पाड़े जे रहवासियुनि गोविंद श्रीमती लक्ष्मी राज जी अॻवाणी में मेन मिठी मीरपुर ख़ासि रोड ब्लॉक करे 2 महीननि खां बिजली जो सड़ल ट्रांसफार्मर तब्दील करण लाइ एहतजाज कयो त झडियो पुलिस पारां मुज़ाहिरीन खे मेन रोड ते धरणो हणण खां रोकियो वियो। एहतजाज कंदड़नि पारां धरणो जारी रखण ते पुलिस मथां लठबाज़ी करे ॾिनी, जंहिं सबबु केतराई माण्हू ज़ख़्मी थी पिया। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त SHO झडियो आफ्ताब रिंद के फौरी तौर बदली करे संदन बिजली बहाल कई वञे। ही जो पुरमन एहतजाज हलियो पे तकरीबन महीने का बिजली कोने हिते, महीने का यो टोपी ड्रामा ॿियो ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे। ही कंदे कंदे वरी थंबा लगायूं था, इहो सभु हलियो पे। हींअर इन एहतजाज कयो पियो पुरमन कि असांखे लाइट खपे ऐं बाक़ाइदे वार्ड नंबर 2 में ट्रांसफार्मर हले पियो, बंद हुजे त ॿी ॻाल्हि आहे। अधु माण्हुनि खे ॾिनल आहे, अधु माण्हुनि खे कटल आहे। अरे भाई अधु माण्हुनि खे अॻे हलियो पियो, तव्हां छो कटियो आहे? लाइट वठण घुरण अचूं था त असांखे डंडनि सां मारनि था, असांजे ॿारनि खे मर्दनि खे छो था मारनि? असांजे पुलिस वारनि खे मारियो है, पुलिस वारे सभिनी खे मारियो है। हमारी माँ बहनों पे लट्ठे चलाई है, इसको अभी का अभी सस्पेंड किया जाए। और हमारी 2 महीने से लाइट नहीं है, पानी नहीं है। अगर हम लड़ रहे हैं तो हक पे लड़ रहे हैं, हम हक पे लड़ रहे हैं। और ये जुटो वाले इस सच को सस्पेंड करवाए, इन्होंने हमारी माँ बहनों पे लाठी मारी है। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।